तो मुझे एतमाद जे खून कयो है मु तो खां पुछा भी कई हुई आऊं तो सा जिंदगी जे साथी चूंडण जे मामले में का भी मुदाखलत न कंदुस ऐ तो मुझो मान ही न रखियो हाणे मां पंहिंजी मर्ज़ी सां तुझो विहांउ कंदुस ॾे ने सोढे जो ख्याल तू हाणे पंहिंजी दिल मां कढी छॾ एडा छोरी पी जी का खबर वरती थई त आहे किथे आयो हो बाबा हींअर नमाज ते वियो आहे ई सॼो की होयो किथे आ तुंहिंजे मुंह ते चढ़ण कोन पे चाहेस छा तू त चुप कर लतीफा वडो पंजी मां जो दोदो पुट पैदा थियो आहे मां ज़ीनत जी ज़बान ठूठ का वडी थी वई आ ॾिस न ॻाल्हि है कीअं थी अड़ी हेडो न सुबेदार घट में घट बाबा से में इहा उम्मीद त कान हुई शेरोज खान खान बहादुर साहब वटि ॿियो को चारो त कोन हो न तो बाबा साईं खे इहो ॿुधायो त एसपी हमला करे ऐं मूंखे पंहिंजे पेरनि हेठां झुकण थो चाहे छा इहा ॻाल्हि तो उनखे ॿुधाई बिल्कुलु साईं हुन जो मक़सदु इहो आहे त तव्हांजी इज़त खे हू मिटी में मिलाए हू तव्हांखे ज़हनी तौर तकलीफ़ ॾियण थो चाहे तकलीफ़ अफ़सोस सुबेदार अफ़सोस नौकरी जे चंद धक्कनि जे करे तूं बि हिनमहिल एसपी जो धूम पढ़ी चुको आहीं शुक्र कर मुंहिंजे करे एतिरी रिआयत थी अथई न त जिस्म ते खल ई न हुजई हा जी सर कहिड़ियूं गुज जूं ॻाल्हियूं थियूं हलनि तव्हां ॿिन्हिनि जे विच में कुझु बि न सर मां शहरोज़ खान खे सम्झाइण जी कोशिशि पियो कयां रबू जेके ॾोह पंहिंजा क़बूलिया आहिनि हिन जो सुठो इन में आहे त उन्हनि ते सिग्नेचर करे पंहिंजी जान बचाए हूं तोखे जेको शेरोज़ जी ख़ातिर तवाज़ो जो कमु थो पियो हुनजी छाप डेट आहे सर मूं ॾाढो मारियो अथमांसि रुक जो ठहियल आहे जो का शइ मञे ई नथो मां पूरे दफ़ा जे सख्त खिलाफ आहियां सूबेदार हिन जे हुले मां लॻे थो तो हिन खे कुझु बि चयो हूंदो मुंहिंजो अंदाज़ो आहे तूं हिन ते सिधी आंगुर बि न कई हूंदी सर कसम सां ॾाढो मारियो अथमांसि कमीज़ हलाए ही इज्जत सां मुंहिंजी ॻाल्हि सम्झण वारो न आहे कोला गप वेरुन जी वस्ती वेरुन जी वस्ती सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।